प्यारी साध संगत जी, आयो लाल कयो झूलेलाल। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी रही आहे, आनंद अची रहियो आहे कि जबलपुर नगर में शिवाजी ग्राउंड सदर में संध्या जो सत्संग कीर्तन भजन जो आयोजन कयो वियो आहे। असांजी पूज्य मिठड़ी सिंधी समाज मिली करे इहो अवसर ॾिनो आहे असांखे प्रभुअ जी बंदगी करण जो, अमर लाल जा अमर भजन ॻाइण जो, कथा सत्संग कीर्तन करण जो। चकरभाटा बाबा आनंदराम साहब दरबार मां साईं कृष्णदास भी असां सां साण रही भक्ति कराईंदा, सो जीवन जो लाभ वठंदा। समय शाम जो 26 तारीख़ मार्च जे ज़रूर हाज़िर थींदा, लाभ वठंदा।